नाज़िन ધાબેજી जे कदीम शहर भंभोर में पुराने साल खे अलविदा करण लाइ सियासी समाजी धुरियन गॾु थी नए साल जी आजियां कई पाकिस्तान जी खुशहाली लाइ दुआऊं घुरियूं। उन हवाले सां रिसूता शबीर अहमद ख़ास खेली जी ही रिपोर्ट। नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूद आहियूं ધાબેજી लॻ ससुई जे शहर भंभोर में। हिते 2020 खे अलविदा करण लाइ हिते सियासी समाजी अॻुवान हिते पहुतल आहिनि। अचो त हुननि खां पुछूं त 2020 ऐं 2021 ईंदड़ साल आहे उन्हनि मां उहो कहिड़ियूं उमेदूं रखनि था। ईंदड़ साल जा गाव ऐं ईंदड़ साल जूं उमेदूं जे सारे असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं सिंध जे तारीख़ी माग भंभोर जे भिटिन ते 2020 जे साल खे अलविदा करण लाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतूं हिते मौजूद आहिनि। 2020 जो साल जेको धरतीअ लाइ सिंध लाइ असांजे माण्हू माण्हुनि लाइ वबाउनि जो बीमारियुनि जो ऐं ॾुखनि ॾाखड़नि जो साल हो। 2021 में उमेद था करियूं त शाल काइनात जो क़ादिर असांजे धरतीअ ते अमन सलामती ऐं ख़ुशहाली आणी। जेको असांजा सीनियर ॿुधाइनि था त 400-500 एकड़ ज़मीन भंभोर जी पंहिंजी हुई, अॼु उहा सुकड़ी 50 एकड़नि जी बीठी। असीं सिंध हुकूमत सियाहत ऐं सकाफ़त जे मिनिस्टर खे अपील था करियूं त भंभोर जी जेकी ज़मीन वालार जी वई आहे उनखे असांखे वापसि करायो। हिन वक़्तु असां जेको सो भंभोर जी भिटुनि ते आया आहियूं 2020 जे आख़िरी सिज खे अलविदा करण लाइ। 2020 जेको साल हो इंतिहाई मुश्किलातुनि जो, कोरोना जहिड़ी वबाउनि में जंहिंमें सिंध जे कदावर शख़्सियतुनि जो विछोड़ो पूर्ण थियो असां खां, ऐं ॿियूं बि इंतिहाई मुश्किलातूं आयूं सिंध ते पाकिस्तान ते। हाणे उमेद था कयूं त 2021 जेको आहे उहो असां लाइ ख़ुशाइन साल हूंदो। जो भंभोर जो बाग हूंदो, एॾा भंभोर जी ढंढ हूंदी, एॾा वॾा कुन हूंदा, उहो सभु वालार पिया थियनि। असीं मिनिस्टर ऐं चीफ मिनिस्टर ऐं ॿियनि सभिनि खां मुतालबो था करियूं त हिन वालार ख़त्म करे ऐं भंभोर खे पंहिंजी असलियत में आणीन। यहाँ पर मौजूद है भंभोर के साहिली पट्टी पर, और अब से कुछ देर पहले ये सूरज 2020 का जो है वो गुरूब हो चुका है, और हम दुआगो हैं कि कल आने वाला सूरज वो नेक तमन्नाओं और अच्छी ख्वाहिशात के साथ उभरे और मुल्क पाकिस्तान में खुशहाली का सबब बने। हिते जे सियासी समाजी अॻुवान जो चवणु आहे त 2020 जेको हो सो कोरोना जहिड़ी वबा जो साल हुयो ऐं हिते 2020 में काफ़ी बहितरीन शख़्सियतूं जेकियूं सो असां खां विछड़ी वयूं। उन्हनि चयो आहे त 2021 मां उमेद करियूं था त अलाह पाक पूरी सिंध ऐं पाकिस्तान खे खुशहाल बनाईंदो ऐं खोड़ सारियूं ख़ुशियूं आणींदो। कैमरामैन सां गॾु शबीर अहमद ख़ास केली, मेरा टीवी न्यूज़।